नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं। पाकिस्तान रेलवे जी साल 2015 का 2020 ताईं जी सालियानी रिपोर्टुनि में कुछ अहम इंकशाफ साम्हूं आया आहिनि। पाकिस्तान रेलवे जे असासनि में इजाफे जी बजाय हर साल लाॻीतो घटिताई नज़र अची रही है। अंगनि अखरनि मूजिब 5 साल अॻु रेलवे वटि 494 इंजन हुआ जेके हाणे घटि थी 472 रहिजी विया, जॾहिं त मुसाफ़िर कोच जो अंक 2015 में 1511 हो जेको हाणे घटि थी 1378 थी वियो आहे। अहिड़ी तरह गड्स वेगन 5 साल अॻु 16843 हुई जेका हाणे घटि थी 14327 थी वई आहे, जॾहिं त 5 साल अॻु 80804 रेलवे मुलाज़िम हुआ जंहिंजो अंक घटि थी 67627 थी वियो आहे। रेलवे जे हर शोबे में घटिताई जी उबतड़ आसन जो अंग तेज़ी सां वधी रहियो आहे। सरकारी अंगनि अखरनि में सिर्फ़ हलंदड़ हुकूमत जी गुज़िरियल 2.5 सालनि जे आसन जा तफ़सील ॾिना विया, जंहिं मूजिब मुख़्तलिफ़ नुए जा नंढा वॾा 427 हादसा थिया, जंहिं मां 229 ॼणा हयाती विञाए वेठा, जॾहिं त 255 ज़ख़्मी थिया। रेलवे खाते जी अॻे अखरे मूजिब 5 साल अॻु रेलवे स्टेशन जो अंग 456 हो जेको वधी हाणे 468 थी चुको आहे। रेलवे वटि 1,67,690 एकड़ एराज़ी आहे, जॾहिं त चइनी सूबनि में रेलवे जे 1000 एकड़ एराज़ी ते माण्हुनि जो नाजाइज़ कब्ज़ो आहे। गुज़िरियल साल रेलवे 28,970 एकड़ एराज़ी हद तकलीफ़ खां खाली कराई हुई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।